शादी अची मथां सिर ते बीठी आहे तो कुछ बंदोबस्त कयो आहे? मायरा जी जेका हालत आहे उनखे ॾिसी मां त चवां थी त शादी जी तारीख़ कुझु ॾींहं हटायो। न ज़ीनत, हाणे शादी जी तारीख़ न मटिबे। बाक़ी मायरा लाइ जेको बि सामान तो घुराइणो आहे उन जी लिस्ट ठाहे ॾे, तोखे शहर खां घुराए ॾियां। मां तव्हांखे कीअं सम्झायां त मायरा जी हालत हिन वक़्तु अहिड़ी न आहे जो हुनजी शादी कई वञे। ज़ीनत, मायरा जे हिन घर मां हाणे दिलि भरिजी चुकी आहे। हो जेतिरो वक़्तु बि हिते रहंदी उनजी हालत ईअं ई ख़राबु रहंदी। वरी बि कुझु ॾींहं शादी जी तारीख़ हटायो। न, हरगिज़ न। जेको तोखे चवां पियो तूं तीअं ई कर ऐं सोच त शादी में का कसर रहिजी न वञे। अजायो माण्हू न खिलनि। तव्हांखे माण्हू खिलण जी परवाह आहे ऐं न्याणीअ जी परवाह न आहे। ज़ीनत, ज़ीनत, मां मायरा जो दुश्मन न आहियां, पीउ आहियां उनजो, पीउ, उनजो भलो थो चाहियां। शादी खां पोइ इंशाल्लाह मायरा पंहिंजो पाण खे संभाले वठंदी। तूं अजायो परेशान न थी अजायो परेशान। तव्हां ॿुधो कोन था ऐं मुंहिंजी हले कान थी। बसि हाणे त अलाह बि वाहे अथसि। बेखबर का लो पानी जो छा साईं रमू रबड़ वडो चमड़ो आ साईं, वडो चमड़ो। बस असा पानी लोड़ी हलो पे वने सदको अञाम क्यों इन रमू जी कन माट तका खबर पैसे इन वक्त खानू जी टिकर होंदस पर 3 चक्कर पादर आया तो पर वडो निर्जो आहे निर्जो। कालो हाणे रमू जी ताड़ कर जी या त चेरा तने जी टंगू भणो त पोइ यो सुधरंदो। इहे कोन सुधरंदो इहो। जेसिताईं नजी टंग या बाह न भञंदासीं इहो कोन सुधरंदो। साईं वॾा हाणे त काथे बि नज़र कोन थो अचे। बाक़ी सॼो ॾींहुं वठंदो आहे ज़मीन में धिका खाईंदो। लॻे त ईअं थो त ॼणो खानू हिनखे कमदारी न पर ज़मीदारी ॾेई छॾी आहे। ज़मीदारी सभु तो जीअं निभागा न आहिनि। वॾे कम जो माण्हू अथई। दिलि चए थी त तोखे कमदारीअ खां जवाबु ॾेई उनखे कमदारी ते रखां। न न बाबा साईं ख़ुदा खे मञो मां इहो ज़ुल्म न कजो। कमाल खान छोरे खे वॾी मगी आहे। जेसिताईं इन जूं टंगू न भञंदासीं तेसिताईं पेर ते न ईंदो। मुजीब इन छोरनि जूं टंगू बाहूं ज़रूर भञंदासीं पर हाणे असां चाहियूं था त छेड़े जी पहल खानू वारनि तरफ़ां थिए। कॾहिं बि न बाबा साईं, कॾहिं बि न। तव्हां त उन्हनि खे अहिड़ो ज़मरक कढियो आहे ॿीहर भुलिजी बि असां चूचट न कंदा। हाँ बाकी यो सनो तलो जे पेटी अबन जी चोराई खणी भजी वञनि या पेटी ज़ैतूननि जी या कॾहिं कॾहिं इहो पानी लोड़े वञनि। साईं वॾा हाणे त तव्हांजे पांचे को बि पिजनि था। हाओ जेकॾहिं उन्हनि जूं शरातूं वधनि थियूं तॾहिं बि उन्हनि जे मथां पादर पका आहिनि। कालो खानू ऐं उनजे साथी अकबर दिलबर सां असां पाण ॾींदासीं पर जेकॾहिं रमो हिते अची करे तोखां ॾाढो थी आहे त ध्यानु करियो न त पर तुंहिंजी पुठीअ ते खल न हूंदी तुंहिंजी पुठीअ ते खल। इहे कॾहिं बि न थींदो बाबा साईं। कालू कॾहिं बि रमू रबड़ जा ज़मीन ते पेर खोणी कोन ॾींदो। जे आयो संवत में त ठीकु आहे न त कालू हमेशा चंदन भलनि जा टायर बस्ट करे छॾिया आहिनि। त बाक़ी रमू रबड़ कहिड़े बाग जी मूरी आहे जो मुखो खटियो खाईंदो। पिरला खेरल जी पोइवारी करण वारो को बि न आहे। जेकॾहिं असां बि हुनखे ईअं छॾे ॾिनो न त खेरल जी समूरी ज़िंदगी जेल में ॻरी वेंदी। कोड़ो माण्हू सुझे कोन थो रुस्तम जंहिंखे चऊं त खेरल जी पोइवारी कराए। यार सुझे त को कोन पर कंहिं न कंहिं जी जांच त ज़रूर करणी पवंदी। कंहिं वकील सां मिली उनखे चऊं त खेरल आहे केस विड़े। पिरले जेकॾहिं खेरल खे चालान करे जेल मोकिलींदा त यार तमामु घणा केस हणंदासीं। मुंहिंजे ख़्याल त थाणे ते सूबेदार खे पैसा खाराए तूं आज़ादु करे। मूसा खान वारनि जो पोयों हथ आहे। सूबेदार सिकंदर ईअं कोन छॾींदुसि। घणो करे त खेरल खे हिन महिल चालान करे जेल मां छॾी हूंदई। अॻे चकर जंहिं माण्हू खे चयो हुई ऐं उहो खेरल सां मिली आयो वरी बि हुनखे चई ॾिस
वञी जांच करे अचे जेकॾहिं खैरल खे जेल मोकिलियो अथनि त पोइ कंहिं चङे वकील सां मिलूं था। उहे अचु त हलूं ॻोठ, उते कंहिं न कंहिंखे ॾिसी था वठूं। खैरल असांजी जंग में शामिल हुयो। उन जंग में शमूलियत करे हुन केतिरा ई दफ़ा मौत खे अखियुनि सां ॾिठो। हाणे खैरल खे छॾाइण असांजो फर्ज़ आहे। हल त कंहिंखे ॾिसूं, हल। सोनी, ओ सोनी। जी जी रे सर। जी रे सर। वञ मुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचो। जी रे सर। हाकिम, तू मुझे दिल दुखाए कदें भी खुश न रही सघंदे। नज़ीरा मुंहिंजे भर मां उथी खां ॿिए तरफ़ वञी वे। जेकॾहिं भाॼाई ॾिसी वरितो त अदी ऐं अदा त तुंहिंजी शादी जो सामान वठण विया आहिनि शहर। भाॼाई ऐं मुंहिंजे लाइ सामान वठणु इहो हरगिज़ थी नथो सघे। तूं असांखे केतिरो बि पंहिंजो दुश्मन छो न सम्झी, पर असां तोखे पंहिंजो सॼणी सम्झंदा आहियूं। ऐं जेकॾहिं ईअं आहे न त उन में बि भाॼाई जो को न को मफ़ाद ज़रूरु हूंदो। असांजो त तो में इहो ई मुफ़ाद आहे त तूं असांखे पंहिंजो कर। हाणे वक़्तु हथनि मां निकिरी वियो आहे। जेकॾहिं तूं चाहींदे न त इहो ई निकिरंदड़ वक़्तु इते ई थमजी वेंदो। हाणे मुंहिंजे चाहिण ऐं न चाहिण सां तीर कमान में वापसि मोटी न ईंदो। पर उन कमान में ॿियो तीर बि त लॻाए सघिजे थो। छा मक़सदु आहे तुंहिंजो? मर्द त टे चार शादियूं कंदा आहिनि। छा तूं मुंहिंजी ख़ुशी लाइ ॿी शादी न कंदे? तुंहिंजी ख़ुशीअ जी ख़ातिर मां पंहिंजी ज़िंदगी खे अज़ाब बणाइण नथो चाहियां। मूंखे ॾुखियो करे तूं कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदे। इहो तुंहिंजो चैलेंज आहे या बददुआ? कमज़ोर माण्हू कॾहिं बि चैलेंज न आहिनि कंदा। दौल ऐं बददुआनि ते मां वैसा न आहियां कंदो। हाकिम ख़ान पंहिंजी तक़दीर पाण ठाहींदो आहे। अचे रे सचाए, जेकॾहिं तक़दीर इंसान जे हथ में हुजे न त उहो कॾहिं बि अज़ाब मां न गुज़रे। दिल मां निकतलाह वॾो असरु ॾेखारे थी ऐं अॼु मुंहिंजी तोखे इहा ई बददुआ आहे त तूं कॾहिं बि सुखी ज़िंदगी न गुज़ारींदे। तुंहिंजी बददुआ खे मां भली कर चवां थो। ॾिसां थो तुंहिंजी बददुआ में केतिरो असरु आहे। तो वटि आयो आहियां। हिकिड़ा 500 रुपया था खपनि, तो इहो त कुरबड़ो कर। मूं वटि किरायो खुटी पियो आहे, हिकिड़ा 500 रुपया त ॾे। मां पाण वतां थो पलाल खाईंदो। अबा मोटी अचे ॾींदोमांइ। चाचा चिबड़ अबा हुजनि हा त वाह जो ॼाया बुख ते हेॾो सारो दुकान हलाई थो आई, समूरी ओधर थी वई। पोइ लाचार थई ओधर ॾियण जो। हाणे ओधर ॼण बंदि कई अथमि तॾहिं त तोखे नथो ॾियां बुख ते। कारो अथई मुंहुं, जॾहिं मुंहिंजो नंबर आयो त तो वरी ओधर ॾियण बंदि कई। इन जे करे चवां थो माला तो वञी ॿिए कंहिंजो पासो वठि बुख ते। भला इहा त सलाह ॾे, हिते कहिड़ो साओ आहे जंहिंजो वञी पासो वठां? चाचा चिबड़ गुलाम कादर मोलू ऐं जमाल अथई बुख ते। हाँ, जमाल खे त पुलिस ॿधी वई। वञी रईस सां मिल, उनखे चओ त जमाल छॾाए ॾे, ऐं जॾहिं जमाल छॾिजी आयो न त पोइ पैसा वठिजांइ बुख ते। अरे हाणे मूंखे सलाहूं ॾियण बंदि कर त ॼण हे जूतो बूथ वारो। हिकु वठे तो ओधर वारी नमूने बाज़ी। हाकिम छा तो सम्झी हे हमरा तोखे हथ ईंदा? बादशाह कोशिश करे ॾिसंदुसि। हाकिम कोशिश न, पर हर हाल में तोखे उन्हनि खे हथ करणो आहे। मिली वेंदो बादशाह, मिली वेंदो। जॾहिं मां हुनजी चूहे में पाचंदुसि न, हुनजो ॾस पतो मिली वेंदो। मां पंहिंजे यार हाकिम ख़ान खे उनजी शादी जो इहो तोहफ़ो ॾियण थो चाहियां। इन जे करे रुस्तम ख़ान सां मिली उनखे कहिड़े बि तरीक़े सां हिकु चकर राज़ी करे मूं वटि वठी अच। बाबा साईं, हुनखे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे, पर दुआ कयो त मिली वञे।
ओ अॼु जो अॼु निकिरी वञ ऐं जेसीं ताईं रुस्तम खान सां न मिली हेॾे वापसि मोटी न अचिजां। बेफिक्र थी रहो बाबा साईं, बेफिक्र थी रहो। हाल में रुस्तम खान खे वठी ईंदुसि। इहो तोसां हकीम जो वाइदो आहे ऐं तूं कात कुआड़ा तिखा करे वे। रुस्तम खान खे मारण लाइ मां बारूद जा ढेर विछाए छॾींदुसि, ढेर। तव्हां रुगो हुनखे मूं वटि वठी अची पहुचायो। हाकिम जी शादी जा सामान आंदा अथनि, तव्हां ॾिठा आहिनि? छा आंदो थी? 2-3 सोना सेट आंदा अथनि ऐं कुझु कपिड़ा, ॿियो घणो ई कुझु आंदो अथनि। हलो ॾिसो। तो आंदा आहिनि तो मूंखे यकीन आहे तुंहिंजी पसंदि कसीदा आहे ई कोन। ॾींहं भरिजी आया आहिनि, इहो त ॿुधायो त कुंवार खे कॾहिं वनवा में विहारे अचूं? ॾींहं बिल में वञी कुंवार खे वनवा में विहारे अचो, पर मां चाहियां थो त हिन खां अॻु में वञी ॻोठ जी ग़रीब औरतुनि खे परचाए अच। न न, इहो मूंखां न थींदो। थोरो सोच सकीना, असांजे घर में ख़ुशियूं हुजनि ऐं ॻोठ जा ग़रीब माण्हू नाराज़ हुजनि, उहे ख़ुशियूं असांखे भाए पवंदियूं। तूं चवें थो त तुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर मां वञा थी, बाक़ी ॾाइण ख़ैर त मूंखे ॾिठे नथी वञे। मञा थो त ख़ैरा ज़बान जी तेज़ ऐं कड़वी आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, ख़ैरा दिल जी साफ़ सच अथई। हाणे ठहियो ठहियो, मुंहिंजे अॻियां घणी कंहिंजी तारीफ़ न कंदो कर। ग़लती थी वई साईं, ग़लती थी वई। ख़बर आहे मूंखे त घरवारी पंहिंजे मुंहं ते कंहिं बि ॿी औरत जी तारीफ़ न आहे सांदी। मां त परचाए ईंदीमांसि, पर इहे अहिड़ी ॾाइण माई आहे जो असांजी शादीअ में वरी को रुखणो न खड़ो करे छॾे। हूअ ग़रीब औरत आहे, असांजी शादीअ में कहिड़ो रुख न हुजंदी। बाक़ी हुनखे नुक़सान करण जी आदत आहे। जहिड़ो ख़ुशीअ जे मौक़े ते 2-3 हज़ारनि जो खणी नुक़सान कयईं बि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे सकीना, बर्दाश्त करे वठंदासीं। अदी तव्हांखे अदा सॾे पियो। हा सकीना, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, सुबुह ख़ैरा खे परचण ज़रूरु अचां। चयो नी त वेंदसि वेंदसि। न अदी न, इन ॾाइण खे न परचाइजांइ। जेकॾहिं ॾाइण शादी में आई न त वॾो मलाखड़ो खड़ो कंदी। छा माई ख़ैरा खे परचाईंदो छा? हा। अदी ख़ुदा खे मन, जेकॾहिं न इहा माई आई शादीअ में त असां लाइ ड्रामो खड़ो कंदी, ड्रामो। हींअर त दिलावर ख़ान चयो आहे त परचाए वठी अचीसि। जे दिलावर ख़ान न बि चए हा नी, तॾहिं बि मां हुनखे परचाए शादी में वठी अचां। अदी चरी त न आहे थी। सोढा असां जेका हिन हवेली में भाउ भेण जी कोशिशि कयूं पिया, उन चिणग उछड़ण जे मौक़े ते जेकॾहिं ख़ैरा मौजूदु हूंदी त इन ई चिणग मां सॼे भंबोर खे पाण ई बाहि ॾेई छॾींदी। सची आई अदी, सची। थी सघे थो त हवेली जो राज़ दिलावर ख़ान हवेली में ई दफ़न करे, पर जे ख़ैरा मौजूदु हूंदी त पाण ई ॿाहिरि वञी भंग में रंग मिलाईंदी, रंग। तॾहिं त ख़ैरा जो वठणु लाज़मी आहे, लाज़मी। बेवफा बेवफा रे यदि जो भरी हो ना तुझो खेलना है। गाली नहीं बाबा, अरे बिहाई रहे तब।
अरे फुरड़ी हुजे भले फिर सही चलो चलो ला दो ला चवे तो ला चवे तो ला दो नोई तो ये लेकिन हो ये वठंदो है वाके अरे चवे तो की की लेकिन हो भाऊ रमजान बड़ा चवे तो आगे तो बाबा कान में बंदे बाबा मां तो तुझो को भी डो न कियो बाबा पार्टी खड़िया ने मुछू इजो बाबा सही रबर नालो तो बेलियो मसा कम न कजो मुझी थोड़ी घणी इज्जत आ बाकी वाए तो क्या तो सुबाने हे मुछू तू हां न दिसतो जेकरे ठियूं से त पो साईं जेका है न मुछुन दा हालत वणेव उहा कजो मुके कबूल आ पर अज मुके छजो ये गाल याद रख हाँ साईं ये यको सबक बको मेहरबानी रमो बाबा छा ॿुधाई तो मूंसां कान के बुधाई दो मुछा गुड़ रहा है मोटा है मरी सा बाबा हेलो बाबा हेलो बिस्मिल्लाह साहब नहीं मुड़ी नजर दोजे हथियार ले सो थई जी साहब बिना लेसण जे असां जड़ा माण्हू हथियार खणी सघन था किथा पंध पहुची वारस खान जो कमदार आया ओडो अचां पियो हेरे किसान मिलण आयो तू रईस जो न्यापो हाकिम खान के जण वञा थो मोबाइल जे दौर में पंध निकरी पियो न्यापे ॾियण लाइ के एड़ा भी कम हूंदा आहिनि मोबाइलनि ते न रूबरू भी चाहे वेंदा आहिनि के नुक़सान लाइ सोचो थो छा इन में भी तव्हां जो फ़ाइदो थींदो न्यापो वारस खान जो वनी हाकिम खान जो फ़ाइदो वरी असां जो घणो तंग न कई ऐं वञण ॾिनी तव्हां जी तारीफ़ में ॿ लफ़्ज़ चयमि न उहो भी तव्हां जो फ़ाइदो आहे छा नालो ॿुधाई नालो तव्हां न पुछो ॿुधाइण जी ज़हमत मूं न कई मूंखे हकीम चवंदा ठीक है हाकिम खान मुझे सलाम दीजा वालेकुम सलाम मूंखे इजाज़त हाकिम खान जा मेहमान आयो तव्हां केरु विहारींदो असां हिकिड़ी ताक़त गुस्ताखी कंदासीं तव्हां वञी सघो था महिरबानी साहब महिरबानी मूंखे पक ही मूंखे त तूं उन्हनि खे मञाइण बजाए नाराज़ करे ईंदी नाराज़ जे माते तव्हांखे एतबार न हुयो त तव्हां पाण वञो हा मांखे छा लाइ पिया मोकिलियो सकीना गरीब माण्हू प्यार ऐं मोहब्बत जा बुखिया हूंदा आहिनि उन्हनि खे असांजी हिन दौलत सां को सरोकार कोन्हे जेकॾहिं तूं रहसाणीअ बदिरां हुननि जी हमदर्द थी वञे हा त हू तोखे जीअ में जायूं ॾियनि जीअ में पोइ तूं उन्हनि जो हमदर्द थी वञ मूंखे इहे पटियूं न पढ़ाए जेको मुंहिंजे वस में हुयो मां कोशिश कई जे ख़ैरां आकड़ करे वेठी आहे त मां बि पंहिंजी पोतियुनि जे पेरनि ते न लाहे रखंदसि हा मां वेंदुसि मां ॾिसजां न पोतियूं पेरनि ते पवंदियूं ऐं न ई पटका ॾिसजां त कीअं थी ख़ैर रज़ा ख़ुशीअ सां जी शादीअ में शरीक थिए पोइ वञ देर छा जे लाइ कई अथई तोखे एतिरो ई लाचार पियो आहे नी त उनखे परचा हिते वठी अची रहाइनि जेसि ताईं शादी नथी थिए हिते ई रही पयूं छा सकीना असां माण्हू आहियूं मोहबती हिन ख़ुशीअ जे मौक़े ते कंहिंखे बि नाराज़ वेहण कोन ॾींदासीं